नाज़रीन ख़बर है तंगवानी मां ते हुसैन मिलण की रिपोर्ट मौजूद तंगवानी रवासी नौजवान वापदा सिपको मुलाजिम निज़ामुद्दीन खोसो फौत मिलण मूजिब सिपको मुलाजिम निज़ामुद्दीन खोसो ॿ ॾींहं अॻु सखर वेझो कोच जे टक्कर में शदीद ज़ख़्मी थी पियो हो, जंहिंखे इलाज लाइ कराची निजी अस्पताल में दाख़िल कयो वियो हो, जेको अॼु ज़ख़्मनि जा सूर न सहंदे अस्पताल में फौत थी वियो। संदसि घर में कोराम अची वियो। होॾां ॻोठु शेर मोहम्मद खोसो ऐं इलाइक़े में सोग छाइजी वियो। ॿिए तरफ़ तंगवानी में इलाही बख़्श बाजकाणी पुटु दोदो बाजकाणी ॾोही दुनिया खे अलविदा करे छॾियो। हुन वीडियो बयान जारी कंदे चयो आहे त अॼु खां पोइ मां कंहिं बि ॾोह में मुलविस हुजां त मूंखे सज़ा ॾिनी वञे, बाक़ी कूड़ा केस न ठाहिया वञनि। मुंहिंजो कंहिं सां बि वास्तो कोन आहे। मुंहिंजो नंबर ट्रेस कयो वञे। कंहिं बि ॾोहारी क़िस्म जे माण्हू सां को बि राब्तो न हूंदो। वधीक चवण हो त महिला बख़्श बाजकाणी अर्ज़ कयां थो पुटु दोदे जो मांखे वीडियो बणण जो कोई शौक़ न हुयो। वीडियो मां मजबूरी खां बणा थो। मां केसनि मां आज़ाद थी आयो आहियां। मांखे 20-25 ॾींहं थिया आहिनि। मां ते जेको कूड़ा एफ आर न थियनि। मांखे सुकून जो ज़िंदगी खपे थो। मां हर शइ ॾोहनि जे दुनिया मां हर शइ फिटी करे छॾियो। मां SP खे अपील कयां थो मांजो जेको ई मांजो ख़ता हुजे मां ते रिआयत न हुजे, जेको ई मांजो नंबर ट्रेसिंग ते रखे, कंहिं न ॾोयारी खे मां जाइ ॾींदुमि, न कंहिं ॾोयारी सां कंहिं सां मुंहिंजो दोस्ती बि आहे, न कंहिं सां मुंहिंजो यारी बि आहे। मां हर शइ छॾे ॾिनुमि। मांखे सुकून जो ज़िंदगी खपे। मां शहर में पंहिंजो सुकून जो ज़िंदगी चाहियां थो त मां ते एफ आर न हुजनि। मांखे छॾनि, मां पंहिंजे सुकून सां शहर ॿाहिरि घुमां, पंहिंजो बचड़नि जो गुज़ारो कयां। मां ते मजबूर करनि था। मां ते कूड़ा ई एफ आर पर फरमाइशनि ते एफ आर थियनि था। मां ते इहो न हुजनि। जो कोई मां गुनाह कया पंहिंजो लोड़े आयुमि। हाणे अॻिते मुंहिंजो अलाह मूंखे पंहिंजो ईमान ॾींदो, पंहिंजो बचड़नि खे हक़ हिलाल जो रोज़ी खाराईंदुमि। मां इन टाइम ताईं बुरो कमु न कंदुमि। अलाह मूंखे कराईंदो बि न कंदुमि। मुंहिंजो वस वारे सहाफ़ी ॿारनि खे सभिनि खे मुंहिंजो अपील आहे, रिक्वेस्ट आहे त मां सां इंसाफ़ थिए। जेको ई मां ॾोहनि जे दुनिया खां हथ मथे कया, जेको ई मां जो ॾोह मन ते साबित थिए मां सां रायत न थिए। मुंहिंजो SP साहब खे अपील आहे वस वारनि खे त मुंहिंजो नंबर ट्रेसिंग में रखनि, हर शइ रखनि। जो मुंहिंजो का शइ लीकेज या का शइ मुंहिंजो को ॾोयारनि सां को कंहिं सां राब्तो हुजे, को कंहिं सां दोस्ती हुजे, पोइ बि मां ते जुर्म ॾियण जे लाइ मां पाण बि थाणनि में कोर्टनि में पेश थियण लाइ ईंदुमि। मां ते नाजाइज़ी एफ आर न करनि। मुंहिंजो सहाफ़ी ॿारनि खे सभिनि खे अपील आहे त मां सां नाजाइज़ी न थिए। मां सां नाजाइज़ी घणो थियो आहे, मां सां अॻिते नाजाइज़ी न थिए। हाणे मूंखे 25 ॾींहं थिया आहिनि त मां आज़ाद थी आयो आहियां। कोर्ट सॻोरी मूंखे इंसाफ़ करे आज़ाद करे छॾियो। मां ते कूड़ो एफ आर कुझु